मैं किशोर स्वर्ण इसरानी अॼु भगवान श्री कृष्ण जी जन्मभूमि मथुरा का आयल आहियां हिते महाकाल जी नगरी उज्जैन में। उज्जैन में ॾिसण लाइ मिलियो आहे मूंखे हिकु पार्क में खूबसूरत भगवान झूलेलाल जो भव्य मंदिर और मूंसां गॾु जुड़ियल आहिनि हिते जा सेवादार। हिननि खां कंदासीं ॻाल्हि ऐं पुछंदासीं हिन मंदिर जे बारे में। ओम जय दूल्ह देवा स्वामी जय दूल्ह देवा। उज्जैन में ॾिसण लाइ मिलियो आहे मूंखे हिकु पार्क में खूबसूरत भगवान झूलेलाल जो भव्य मंदिर और हिते हिकु दिव्य मूर्ति आहे जंहिंजी शाम रोज़ पूजा अर्चना थींदी आहे। शाम जो विशेष रूप सां हिते आरती थींदी आहे। पूजा कन था प्रेमी सभेई सेवा कन था प्रेमी सभेई। ऐं हिन जी सभिनि खां वॾी जेकी ख़ूबसूरती आहे, जेकी सुहिणी ॻाल्हि आहे, उहा इहा आहे कि हिन आरती में सिंधियुनि जे अलावा आसे पासे जा जेका रहंदड़ आहिनि, जेका गैर सिंधी आहिनि, उहे बि हिन आरती में सम्मिलित थींदा आहिनि ऐं पूरे आरती जो आनंद वठंदा आहिनि ऐं भॻवान झूलेलाल जो आशीर्वाद वठंदा आहिनि। सिद्ध को रखी शेवा। ओम जय दूल्ह देवा ओम जय दूल्ह देवा। मूंसां गॾु जुड़ियल आहिनि हिते जा सेवादार। हिननि खां कंदासीं ॻाल्हि ऐं पुछंदासीं हिन मंदिर जे बारे में। तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो ऐं हिन मंदिर जे संदर्भ में ॿुधायो। मां मनोहर गोपलानी हितां जो सेवादारी आहियां। मां सिंधी कॉलोनी जो हितां जी पैदाइशी आहियां, हितां जो रहंदड़ आहियां। हे सिंधी कॉलोनी जो बगीचो ऐं सिंधी धर्मशाला जे बिल्कुलु साम्हूं इन में भॻवान झूलेलाल जी मूर्ति मई 2022 जो स्थापित कई। हाणे मध्य प्रदेश जा जेके मुख्यमंत्री आहिनि मोहन यादव जी, उन्हनि खां उद्घाटन करायोसीं उन जे 2 साल पहिरियों। उहे उद्घाटन कया। हिन मूर्तिअ जी विशेषता आहे त पूरे भारत में हिकु इहा सभ खां वॾी मूर्ति आहे जेका वेठल 31 फुट जी आहे। 31 फुट जी ॿियो पूरे भारत में काथे बि कान्हे। हिते रोज़ शाम जो 6:30 बजे आरती थींदी आहे। इन आरतीअ में सभिनी समाज जा, सिंधी समाज जा, ॿिया समाज जा सभु जुड़ी करे हिते वठंदा आहिनि ऐं हिते 7:30 बजे ताईं प्रसाद वग़ैरह वितरण पूरो थींदो आहे। हिन मूर्तिअ जी स्थापना पूरो इन जो सेवादारी महेश शीतलानी साहब आहिनि, उन्हनि इहा सॼी अरेंज कयो आहे ऐं इहा व्यवस्था कई आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हर वीडियो तव्हांखे मिले नी, हिन लाइ तव्हां सिंधी नॉलेज के सब्सक्राइब ज़रूर करे लायो, जैसां मुंहिंजी हर वीडियो तव्हां ताणी पहुचंदी रहे। ऐं हिन वीडियो के ॾिसण में तव्हां जेको समय ॾिनो आहे, हिन लाइ मां तव्हांजो धन्यवाद थो करां। ऐं तव्हां चैनल सां गॾु अगरि नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब ज़रूर करिजो ऐं हिन सां गॾु लाइक, कमेंट ऐं शेयर करणु न विसरिजो। त जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।